रुसले वकालू सबीना वाताना रब्बना वला तुहमिलना माला ताकत लना बि वाफ अन्ना वगफिर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन। मानवरा साईं रिस्पेक्टेबल मुझा उस्ताद मोहतरम साईं प्रोफेसर सैयद अली रजा साहब, साईं प्रोफेसर मोहम्मद अयूब अली साहब, साईं प्रोफेसर मुश्ताक हुसैन प्रोफेसर साहब, साईं मुख्तार हुसैन लोरानी साहब, प्रोफेसर इल्ताफ हुसैन गुरु साहब ऐं ॿिया जेके बि मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि दोस्त, टाइम काफ़ी थी वियो आहे, कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणा, सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। निहायत थोराईंदो आहियां SPLA स्टेट ऐं पंहिंजे यूनिट जे प्रोफेसरनि जो जंहिं मूंखे इज़त ऐं मान ॾिनो, उन्हनि जो बेहद थोराईंदो आहियां। ऐं हिन महफ़िल जे मांडाण खे वॼाइण में साईं प्रोफेसर अब्दुल हमीद सातो साहब, उनजो मां निहायत थोराईंदो आहियां जे हिन महफ़िल खे, हिन मांडाण खे गॾु कयो ऐं हिन प्रोग्राम खे जेके आहिनि सुठे नमूने सां तरतीब ॾिनो, उनजो बेहद थोराईंदो आहियां। साईं सां हिन कॉलेज खां अचण खां अॻु में पुराणो असांजो वास्तो आहे। कॉलेज में भी गॾु साईं जीअं जो 31 साल गॾु रहिया आहियूं। मां पंहिंजो बैकग्राउंड जा सर्विस में अचण जो 91 में एज अ लेक्चरर गवर्नमेंट कॉलेज में थियुसि। कमीशन पास करे मुंहिंजो इन कॉलेज में जाते पढ़ियुसि, उते ई लेक्चरर थियुसि। महीने इनखां पोइ जेको आहे मुख्तियारकार जो जेको आहे एग्ज़ाम थियो, उहो बि मां जेके अपीयर उन में थियुसि, उन में बि मुंहिंजी सिलेक्शन थी वई। मां जॾहिं कॉलेज पहिरीं जॉइन कयो, उहो रिज़ल्ट मुख्तियारकार जो पोइ आयो, उते साईं प्रोफेसर मरहूम चाचा खुदाबख्श ख़ासकरी साहब, अॼु उन्हनि जी ॾाढी कमी महसूस थिए, अल्लाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। मूंखे चयईं चाचा एॾे न वञ, मां चयुमि चाचा छो? चयईं न एॾे न वञ, हिते जॉइन कयो अथई, बसि बिस्मिल्लाह में हिते सही आहियो तव्हां। मां चयुमि ठीकु आहे, मां उहा जेका आहे मुख्तियारकार जी टेस्ट जेका आहे मां क्वालिफाई कई, उहा मां छॾे मां हिते जॉइन कयुमि। ऐं अॼु माशा अल्लाह 20 ग्रेड में एज अ प्रिंसिपल थी रिटायर थी रहियो आहियां। मूंखे तमामु बेहद ख़ुशी आहे, इंतहाई ख़ुशी आहे त पंहिंजे ज़िंदगीअ जा पूरा 33 साल सर्विस जेका कई बख़ूबी सरअंजाम ॾिनी। ऐं अल्लाह ताला जा लख शुक्र, लख एहसान मालिक जा जे पंहिंजी सिहत सां नवाज़ियो। ऐं अॼु मां पंहिंजा जेके उहे सुपर एनिवेशन जा 60 साल जेके पूरा करे पंहिंजे फैमिली सां गॾु ऐं उन्हनि खे टाइम ॾियण जो पाबंद रहंदुसि। ऐं वधीक टाइम जेके आहिनि दोस्तनि जो न वठंदुमि। सभु दोस्त जेके आहिनि उहे काफ़ी परे परे खां आया आहिनि, उन्हनि खे काथे वञिणो हूंदो को टाइम हूंदो। ऐं वधीक जेके आहिनि छा चवां, असां ते हिन SPLA जो कर्ज़ आहे। असां SPLA जो थोरो जंहिं पोज़ीशन ते असां आहियूं अॼु, उहो हिन SPLA जे करे आहियूं। ऐं इहो ई जेको मां चयो, जिन उस्तादनि असांखे पढ़ायो, उहे उस्ताद 19 ग्रेड में काफ़ी रिटायर थी विया, पर असां जेके आहिनि हिन SPLA जे करे जेके आहिनि अॼु हिन मंज़िल ते आहियूं। ऐं वधीक जेके टाइम न वठंदुसि, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जिन जिन दोस्तनि जा मां नाला जेके न कया आहिनि, उन्हनि सां माज़रत टाइम जे करे। वधीक जेके साईं अमीद साहब जो वरी भी ॿीहर थोराईंदो आहियां
जे हिन महफ़िल के मैदान में मचाइण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कयो। महिरबानी, लख थोड़ा लख एहसान। एसपीएलए जिंदाबाद, एसपीएलए जिंदाबाद,